अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, बखर जमाली जे रहवासियुनि कूड़ी एफआईआर दाख़िल थियण ऐं पुलिस जे नाजाइज़ चढ़ाइनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। ॻोठ बखर जमाली जे रहवासियुनि उस्ताद दरिया खान जमाली, कामरान जमाली, मोहम्मद अमीन जमाली, मोहम्मद यूसुफ जमाली, नूर हसन जमाली, शौकत जमाली, वसीम जमाली जे अॻवानी में न्यू सैदाबाद विच शहर में क़त्ल थींदड़ दिलदार अबड़ेजो जे क़त्ल जो केस संदन मथां दाख़िल थियण ऐं न्यू सैदाबाद पुलिस जे बिला जवाज़ चढ़ाइनि ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 11/10/2022 ते न्यू सैदाबाद जे सिनेमा चौक ते नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जे फायरिंग में क़त्ल थियल दिलदार अली अबड़ेजो जे क़त्ल में असांखे बेगुनाह फासायो वियो आहे। ॻोठ इलियास अबड़ेजो जे रहवासी मक़तूल जे भाइटे फरियादी अली हसन अबड़ेजो ॼाणायो आहे त दरिया खान जमाली असांजी 40 एकड़ ज़रई ज़मीन ज़बरदस्ती ख़रीद करणु चाही थे ऐं ज़मीन ते अचण बि नथे ॾिनो। ज़मीन फ़रोख़्त न करण ते हुन मुंहिंजे चाचे खे क़त्ल करायो आहे। हुन चयो त आउं हिकु प्राइमरी उस्ताद आहियां, पगार मां मुंहिंजे बचनि जो गुज़र मस थो कयां। मूं में एतिरी ताक़त न आहे जो 40 एकड़ ज़रई ज़मीन ख़रीद कयां। मूं मथां लॻायल इल्ज़ाम मन घड़त कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। जॾहिं त जंहिं ॾींहुं दिलदार अबड़ेजे जो क़त्ल थियो उन ॾींहुं बि आउं स्कूल में मौजूदु हुअसि ऐं ॿिया नामज़द जवाबदार पिणु पंजनि कमनकारनि साॻे ॿनियुनि ते वियल हुआ ऐं कुझु फोतगी ते वियल हुआ जिन्हनि पारां सभु शाहिदियूं ॾींदा। असां मथां इल्ज़ाम निहायत कूड़ा आहिनि। असां नथा चाहियूं त मक़तूल जो खून राईगान वञे, पर असीं चाहियूं था त क़त्ल वारी जॻह ते ऐं उतां अचण वञण वारनि रस्तनि ते CCTV फुटेज चेक कया वञनि त जीअं हक़ीक़ी जवाबदारनि जी ख़बर पइजी सघे त केरु हुआ ऐं किथां आया ऐं घणा ॼणा हुआ। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खां अपील कई त मामले जी सही नमूने इंक्वायरी करे मक़तूल जा असुल क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।